सेठ साहब हाँ न फाड़ ये पानी पी तो मां बुहार हो जा। न न न सेठ साहब मूं सवाल ॾिठो तूं पानी खातो छिरकी छिते जो खाधल ही छा बाबा इन अखबारुनि जे ख़बरुनि ते तूं न वञ हे ॾिस पानी मां कीअं थो पियां। छा सम्झी हाँ ॻाल्हि त ॿुध तोखां मूं पाणी घुरियो किथे हो? पानी बराबर तव्हां घुरियो कोन्हो पर मां जेका फरमाइश खणी आयो आहियां न उन फरमाइश जे लाइ तव्हांखे थधो करणु तमामु ज़रूरी आहे। फरमाइश? अरे कहिड़ी फरमाइश? कहिड़ो मां मरूम जलाल चाटे जो शागिर्द आहियां जो तोखे कलाम ॿुधाईंदुसि गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। साईं असल में मुंहिंजी फरमाइश इहा आहे त तव्हांजे जिगरे जेको टुकड़ो आहे न केत आहे उनखे आज़ाद हवा में साह खणण जी सख़्त ज़रूरत आहे। मुंहिंजे जिगरे जो टुकड़ो? छा मतिलब? केरु? सेठ साहब मां पाण वारी गॾे जी ॻाल्हि थो कयां। न न का ज़रूरत न आहे बेशरम खे कढण जी। अञा 2-3 ॾींहं छॾीसि त दिमाग़ जाइ ते अचेसि। सेठ साहब लॻे थो त हाणे दिमाग़ जाइ ते अची वियो अथसि। अरे हेॾे तोखे कीअं ख़बर पई? साहब मां हिन सां गॾु खाईंदो पीअंदो आहे न मूंखे ख़बर आहे। जो ॾिठो मां सॼो कंधु लाड़ियूं ईअं बीठी जीअं को बि सियासतदान धांधली कराए बि न आहे खटे सघंदो। ठीकु आहे वठी वञीसि चकर ॾियारे अचीसि पर कुझु बि थियो न ज़िम्मेवारी तुंहिंजी हूंदी। हाँ सेठ साहब हाज़िर हाज़िर बाबा हाज़िर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।